केमिस्ट्री क्लास 10 लाइ बाब टियों सबक अरिड़हों हिसो ॿियो मुख़्तसिर सवाल शॉर्ट क्वेश्चन्स आउं आहियां केमिस्ट्री उस्ताद नजीला चन्ना अव्हांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार असांजे अॼोके लेक्चर जो मौज़ू आहे मुख़्तसिर सवाल शॉर्ट क्वेश्चन्स ऐं असां शॉर्ट क्वेश्चन्स जो हिसो ॿियो पढ़ूं था सेक्शन बी शॉर्ट क्वेश्चन्स पार्ट 2 सवाल नंबर असां वटि 6 आहे आइडेंटिफाई द फंक्शनल ग्रुप्स इन द फॉलोइंग कंपाउंड्स हेठि ॾिनल मुरकबनि में फंक्शनल ग्रुपनि जी सुञाणप कयो हाणे असां वटि पहिरियों मुरकब आहे CH3CHO हाणे ॾिसो त हेॾां ही अल्काइल ग्रुप आहे यानी ही आर खे रिप्रेज़ेंट करे थो ऐं हेॾां असां वटि आहे CHO जेकॾहिं हिन जी जनरल रिप्रेज़ेंटेशन असां लिखूं त उहा थींदी RCHO तव्हांखे मालूम आहे त जेकॾहिं अल्काइल ग्रुप सां कार्बन हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन अटैच हुजनि त इहो अल्डिहाइड ग्रुप आहे सो नंबर पहिरियों जेको असांजो मुरकब आहे उहो अल्डिहाइड ग्रुप जो आहे ॿियो आहे असां वटि CH3 CH2 CH2OH हाणे ही फंक्शनल ग्रुप आहे हेॾे ही सॼो अल्काइल रेडिकल आहे तंहिंजे करे हिते हिन जी जॻह ते आर हणूं हेॾां OH हणूं जनरल रिप्रेज़ेंटेशन असांखे मिली वई ROH ऐं OH असांखे मालूम आहे त अल्कोहल जो ग्रुप आहे सो बी कंपाउंड अल्कोहल ग्रुप सां तालुक रखे थो सी कंपाउंड आहे CH3COCH3 हेॾां बि अल्काइल ग्रुप आहे हेॾां बि अल्काइल ग्रुप आहे विच ते कार्बन ऐं ऑक्सीजन मौजूदु आहे त जनरल रिप्रेज़ेंटेशन थी RC डबल बॉन्ड OR ऐं असांखे मालूम आहे त C डबल बॉन्ड O ऐं ॿिन्ही पासनि ॾांहुं अल्काइल ग्रुप मौजूदु हुजे त इहो कीटोन ग्रुप आहे त C मुरकब असांजो कीटोन ग्रुप सां तालुक रखे थो डी आहे असां वटि CH3COOH ही असांजो फंक्शनल ग्रुप आहे ही अल्काइल ग्रुप आहे सो जनरल रिप्रेज़ेंटेशन में RC डबल बॉन्ड OH थी वियो यानी C डबल OH ऐं हेॾा अल्काइल ग्रुप आहे ऐं इहो आहे असांजो कार्बोऑक्सिलिक ग्रुप सो ही कार्बोऑक्सिलिक एसिड सां तालुक रखे थो ही आहे असां वटि CH2 डबल बॉन्ड CH3 कार्बन कार्बन जो पाण में डबल बॉन्ड मौजूदु आहे ऐं तव्हांखे ख़बर आहे त इहो अल्कीन सीरीज़ सां तालुक रखे थो ही असांजो अल्कीन ग्रुप सां तालुक रखंदड़ मुरकब आहे सवाल नंबर 7 आहे राइट द कंडेंस्ड एंड स्ट्रक्चरल फार्मूला ऑफ द पेंटेन एंड ऑक्टेन पेंटेन ऐं ऑक्टेन जा तव्हां कंडेंस्ड ऐं स्ट्रक्चरल फार्मूला लिखो हाणे पेंटेन जेको आहे असांजो तव्हांखे हिन जी प्रीफिक्स मां ख़बर पवंदी त 5 कार्बन ते मुश्तमिल ही असांजो मुरकब आहे ऐं ऑक्टेन जेको आहे 8 कार्बन ते मुश्तमिल असांजो मुरकब आहे पेंटेन ऑक्टेन जे नाले मां ख़बर पवे थी त इहे अल्केन होमोलॉगस सीरीज़ जा मेंबर आहिनि यानी हिननि में सिंगल सिंगल बॉन्ड मौजूदु हूंदो इन जो जेकॾहिं तव्हांखे जनरल फार्मूला यादि हुजे त हिन जो जनरल फार्मूला थींदो पेंटेन जो CnH2n+2 हाणे कार्बन आहिनि 5 त यानी कार्बन थी वियूं एन जी जॻह ते 5 ऐं H2n+2 त यानी हाइड्रोजन 2n त n जो मतिलबु आहे कार्बन जो तादाद कार्बन आहिनि हिन में 5 त H2n+2 त 2n यानी 2 ज़रबिया 5 ॿ 5 10 प्लस 2 यानी 12 कार्बन 5 ऐं असांजो हिन में हाइड्रोजन थींदियूं 12 हाणे ॾिसो ही कार्बन आहे 1 2 3 4 5 ऐं हाइड्रोजन ॾिसो ही 3 ही 2 5 ही 2 7 ही 2 9 ऐं ही 3 12 थी वियूं ही स्ट्रक्चरल फार्मूला आहे असांजे पेंटेन जो कार्बन कार्बन जो पाण में सिंगल बॉन्ड आहे बाक़ी सभई जेके कार्बन जा वैलेंस इलेक्ट्रॉन आहिनि उहे पंहिंजे हाइड्रोजन सां सिंगली बॉन्डेड आहिनि हाणे जेकॾहिं हिन जो असां कंडेंस्ड फार्मूला लिखूं ही स्ट्रक्चरल फार्मूला थी वियो कंडेंस्ड फार्मूला लिखूं त हर हिकु यूनिट खे अलॻि करे लिखंदासीं ऐं बॉन्ड जेको आहे उहो असां ज़ाहिर न कंदासीं ही C हेॾां H3 लिखंदो वरी हे CH2 लिखंदोसि वरी CH2 वरी CH2 वरी CH3 लिखंदोसि त इहो थी वियो असांजो कंडेंस्ड फार्मूला ऑफ पेंटेन ईअं वरी ऑक्टेन खणो त 8 थी वेंदियूं असांजो कार्बन H2n+2 त 2 8 16 ऐं 2 18 हाइड्रोजन अची वेंदियूं कार्बन पाण में हीअं सिंगल बॉन्डेड कंदो बाक़ी हाइड्रोजन तव्हां उन्हनि कार्बन सां अटैच करे छॾींदव कार्बन 8 हूंदियूं 1 2 3 4 5 6 7 8
बाक़ी सिंगली बॉन्डेड हाइड्रोजन मौजूदु आहिनि। हाणे हिनखे जेकॾहिं तव्हां कंडेंस फार्मूला में लिखंदो त हर हिकु कार्बन ऐं उन्हनि जी हाइड्रोजन तव्हां अलॻि अलॻि करे यानी पाण में गॾु करे लिखंदो, पर हिननि खां पाण में सिंगल बॉन्ड न ॾींदो, अलॻि अलॻि यूनिट हूंदो। CH3 वरी उनजे भरिसां लिखंदासीं CH2 वरी CH2 वरी CH2 ईअं हेसि ताईं तव्हां असां सॼो फार्मूला लिखंदासीं त उहो असांजो थी वेंदो कंडेंस्ड फार्मूला। सवाल नंबर 8 आहे व्हाट इज केटिनेशन। केटिनेशन छा खे चवंदा असां? गिव एनी 2 एग्जांपल्स ऑफ केटिनेशन ऑफ कार्बन एटम्स ऐं के बि 2 मिसाल ॾियो कार्बन जी केटिनेशन जा। Catenation is the binding of an element to itself through covalent bonds to form chain or ring molecules. ज़ंजीर साज़ी या केटिनेशन असां छा खे था चऊं? ज़ंजीर ठाहिण खे। पर यादि रखो त ज़ंजीर तॾहिं ठहंदो जॾहिं साॻाई अंसर साॻाई एटम पाण में मिलियल हुजनि। सो कार्बन जी केटिनेशन जो मिसाल आहे त कार्बन कार्बन एटम पाण में बॉन्ड ठाहींदो वेंदो, डिघी ज़ंजीर ठाहींदो, त इन ख़ासियत खे असां केटिनेशन चऊं था। मिसाल जे तौर ते स्ट्रेट चेन ठहे थी त हुन में कार्बन कार्बन जो पाण में एटम ॾिसो सिंगल कोवेलेंट बॉन्ड सां गॾु ॻंढियल आहे। ब्रांच्ड चेन बि ठही सघे थी, इन स्ट्रेट चेन में किथां ब्रांच लॻी वञे ॿी कार्बन जी, या वरी क्लोज्ड चेन थींदियूं आहिनि जंहिंमें कार्बन कार्बन जा एटम गोल दायरनि में पाण में बॉन्ड ठाहींदा आहिनि, हिक ॿिए सां अटैच थींदा आहिनि। सो कार्बन जी इन ख़ासियत खे असां केटिनेशन चऊं था, यानी ज़ंजीर ठाहिण। सवाल नंबर 8 सां गॾु असांजो सेक्शन बी शॉर्ट क्वेश्चन्स हिते पुॼाणीअ ते पहुचे थो। वरी हाज़िर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसीं ताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।